बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, सजणों, असांजी सथ जा साथी तव्हां दोस्तनि सजणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, अलफ लैला सीरीज़ 79 क़िस्तूं पार्ट तव्हां सजणनि जे ख़िदमत में असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 80 तव्हां महिरबाननि जे ख़िदमत में, इन उमेद सां त ज़रूरु तव्हांखे पसंदि। दोस्तों, हलूं था क़िस्त नंबर 80 ते। हाणे इलाउद्दीन जो पुटु जेको हुयो असलान, इलाउद्दीन त जहिड़ो हुयो पर हुनखे उहो जेको सरदार हुयो लिकाए ऐं हुतां कढी वियो। हाणे इलाउद्दीन जो जेको पंहिंजो पुटु हुयो असलान, उहो रहे पियो अमीर ख़ालिद वटि। अमीर ख़ालिद हुनखे पंहिंजो पुटु करे छॾींदो हो, पर हिन खे ख़बर पई त अमीर ख़ालिद मुंहिंजो पीउ न आहे, मुंहिंजो पीउ इलाउद्दीन आहे। ऐं इलाउद्दीन सां ज़्यादती थी ऐं हुन ते कूड़ो चोरीअ जो इल्ज़ाम हणी ख़लीफ़े हुनखे फांसीअ जो हुकुम ॾिनो हो। सो हिन खे इहो हो त मां पंहिंजे पीउ जो पलांद कयां, पीउ जे क़ातल खे सज़ा ॾियारायां। मुंहिंजो पीउ बेगुनाह हो। हाणे हिन खे सरदार हिकु ॾे ॾसु ॾिनो जेको इलाउद्दीन खे छॾे आयो हो त तोखे जे पंहिंजे पीउ जो पलांद वठिणो आहे त तूं अमीर ख़ालिद सां गॾु बादशाह जे दरबार में वञ। उते को अहिड़ो बादशाह वटि तूं को हुनुरु ॾेखार, को करतबु ॾेखार जो बादशाह पाण तोखां पुछे त ॿुधाए त तोखे छा ॾियां। उहो जे बादशाह तोखे चवे त तूं चईंसि त मूंखे पंहिंजे पीउ जे क़ातल खे सज़ा ॾियाराइणी आहे, हू तोखे चवंदो त अमीर ख़ालिद तुंहिंजो पीउ आहे, तूं चइजांसि त न, मुंहिंजो पीउ जेको आहे सो इलाउद्दीन आहे। अमीर ख़ालिद मूंखे तातियो निपायो आहे, पीउ जो दर्जो रखे थो, पर मुंहिंजो पीउ आहे इलाउद्दीन। हाणे इहा सलाह सोचे हे पंहिंजे घर आयो, ॾिसे त अमीर ख़ालिद दरबार वञण जी पियो तयारी करे। हिन चयोसि त मूंखे बि अॼु पाण सां गॾु दरबार वठी हल, फ़ौजी लिबास पाराए मूंखे बि अॼु दरबार वठी हल। मुंहिंजी दिलि थी चए मां बि दरबार हल। अमीर ख़ालिद हुनखे फ़ौजी लिबास पाराए पाण सां गॾु दरबार में वठी वियो। अॼु ख़लीफ़े जे साम्हूं के करतब पेश थियणा हुआ पहलवानीअ जा। जीअं दरबार में सभु अमीर वज़ीर गॾु थिया त ख़लीफ़ो पाण उन अमीरनि सां गॾु ॿाहिरि निकितो। मैदान हुजे हिकिड़ो, उते खीमा तंबू शामियाना वग़ैरह लॻायल हुया, फ़ौज जा जथा बीठल हुजनि। अॼु हुनुरु हुयो त घोड़े सुवार हिकिड़ो घोड़े ते चढ़ी ऐं बाल खे उछलाए पियो, ॿियो वरी घोड़े ते ई चढ़ियल हुजे, उहो बाल खे रोके। जीअं हॉकी वग़ैरह थींदी आहे अहिड़े टाइप जी, उन दौर जे हिसाब सां, या फुटबॉल वांगुरु, पर हॉकीअ वांगुरु हिकिड़ो लठ हणे पियो बाल खे, ॿियो वरी उन जी लठ सां उनखे मोटाए पियो। माना इहो अॼु करतबु हुयो। शहर जा माण्हू बि गॾु थिया, जिन खे करतबु ॾेखारिणो उहो विच मैदान में हुजनि। ख़लीफ़ो अची वियो, अमीर वज़ीर अची विया, रांदि शुरू थी। रांदि शुरू थी उते उन मेड़ में, छो जो शहर जा माण्हू बि आया, उन मेड़ में हिकिड़ो माण्हू हुयो, उहो ख़लीफ़े खे क़त्ल करण जे लाइ उते आयो। ख़लीफ़े हारून रशीद खे क़त्ल करण जे लाइ उते आयो हो त को बहानो, को वारो मिले। ख़लीफ़ो जो मैदान ते निकितल आहे, को वारो मिले त ख़लीफ़े खे मां क़त्ल कयो। उहो बि
उन रांदीगरनि सां गॾु रांदि हले पई, को हिकिड़ो बाल खे हणे पियो, ॿियो बाल खे रोके पियो। ईअं बाल हलंदे हलंदे बाल अची उहो जेको माण्हू हुयो जेको ख़लीफ़े खे मारण जे लाइ आयो हो, त बाल अची उन वटि पहुतो। हुनखे जीअं बाल मिलियो त हुन बाल खे अहिड़ो धकु हयो, निशानो वठी, जो सिधो ख़लीफ़े जे मुंहं में ज़ोर सां बाल लॻे। ख़लीफ़ो नाज़ुक, आम माण्हू त कोन हो, नाज़ुक, उनखे त उहो ईअं चुंडी हण त भई ईज़ा अची वञे, कंडो लॻे त बि ईअं ईज़ा अची वञे। सो हेॾो सारो बाल जे ख़लीफ़े खे ॻूथ में लॻे त ख़लीफ़ो पूरो। हुन ज़ोर सां ख़लीफ़े ॾे बाल उछलायो, ख़लीफ़े जे मुंहं जो निशानो वठी हुन बाल उछलायो। हेॾा असलान बि इन ई करतबनि ॾेखारण लाइ रांदीगरनि सां गॾु हुयो। उन जी नज़र ईअं पइजी वई, उनखे शक पियो। जीअं हुन बाल उछलायो, त हिन उहो बाल अॻियां अची तेज़ीअ सां उहो बाल रोके ऐं जीअं हुन माण्हू उछलायो, हिन ॾिठो, हिन निशानो वठी अहिड़ो ज़ोर सां बाल हुनखे हयो जो हुनजे पुठी ॾेई बीठो उहो हीअं ॿिन्ही कुल्हनि जे विच में अची बाल अहिड़ो ज़ोर सां लॻो जो ज़मीन ते किरी पियो। सभिनी महसूसु कयो त बराबरि हे जे न अचे हा त बाल त सिधो ख़लीफ़े ॾे अचे हा। ख़लीफ़ो उथी ऐं ख़लीफ़े असलान खे सॾु करे चयो त ख़ुदा तोखे हयाती ॾे, हे तूं वाह जो कमु करे छॾियो। रांदि ख़तमु थी वई, अफ़रा तफ़री थी वई। हुनखे खणी पकड़ियो, ख़लीफ़े चयो त हिनखे मुंहिंजे साम्हूं वठी अचो। जंहिं इहा बाल मूं ॾे उछलाए पियो, गेले वठी आया हुनखे। ख़लीफ़े चयसि त ॾे ख़बर, तोखे कंहिं मोकिलियो हो हिन कम लाइ? तूं दुश्मन आहीं या दोस्त? हुन चयो त मां मौत खां डिॼी कूड़ न हणंदुसि, मां दुश्मन आहियां, तुंहिंजे ई मारण जे चकर में हुयुसि। अॼु ई मूंखे अहिड़ो दाउ लॻो, पोइ हाणे मुंहिंजी बदकिस्मती जो मुंहिंजो दाउ घुसी। ख़लीफ़े चयसि छो? मां मुस्लमाननि जो अमीर आहियां, तूं मुस्लमान न आहीं छा? ख़लीफ़े चयो त हिनखे क़तलु कयो। जेको ख़लीफ़े खे पियो मारे, ख़लीफ़े हुकुम कयो त हिनखे क़तलु कयो। सिपाही हिनखे गेले विया। ख़लीफ़े असलान खे चयो त अॼु जेको तूं घुरी त मां तोखे ॾियां, हयाती त रब साईं जे हथ वसा, पर दुनिया सबबनि जी आहे। अॼु ॼण तूं सबबु थी आयो आहे मुंहिंजे हयातीअ जो, न त इहो बाल मूंखे लॻे हा त मां त ख़तमु थी वञा। तंहिंजे करे जेको घुरणो अथई मूंखां घुर। हिन चयो साईं मूंखे न खपनि पैसा, न खपनि तव्हांजा उहिदा, न खपनि के इनाम, मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे जे क़बूलु पई त मां चवां। बादशाह चयसि जेको चवंदई मां तोखे ॾींदुसि। हिन चयसि मुंहिंजो अर्ज़ु आहे त मुंहिंजे पीउ जो बदिलो हुनजे कातुल खां वठी ॾियो मूंखे। ख़लीफ़े चयसि त इहो तूं छा थो चए? तुंहिंजो पीउ त जहिड़ो आहे, तोसां गॾु बीठो आहे। असलान पुछियो ख़लीफ़े खां त साईं तव्हां कंहिंखे था मुंहिंजो पीउ सम्झो? ख़लीफ़े चयसि त अमीर ख़ालिद जेको बगदाद जो वाली आहे, इहो तुंहिंजो पीउ आहे। हिन चयो त साईं मुंहिंजी परवरिश कई अथई, मूंखे तातियो निपायो अथई, उन हिसाब सां तव्हां भले चओ इहो मुंहिंजो पीउ आहे। मां बाबो चवंदो आहियां, पर मुंहिंजो असुलु पीउ साईं इलाउद्दीन। ख़लीफ़े खे इलाउद्दीन यादि थी, ॾाढो प्यारो बि हुयुसि, पर हुन कमु अहिड़ो कयो हो। ख़लीफ़े चयसि त तुंहिंजो पीउ जेको आहे सो बेईमान हुयो, ख़यानत खोरो। हिन चयो न साईं, ईअं नथो थी सघे।
साईं कहिड़ी भला तव्हां सां ख़यानत कई? ख़लीफ़े चयो त मां हुनखे उहिदनि मथां उहिदा ॾींदो वियुसि, उहिदनि मथां उहिदा, मां पाण सां गॾु रहियोमांसि, पर हुन मुंहिंजी पोशाक ऐं हुन सां गॾु जेके शयूं मुंहिंजूं ख़ासि शयूं हुयूं उहे हिन मुंहिंजूं चोराई। मुंहिंजे महल में ईंदो वेंदो हो बेधड़क। हिन चयो साईं नामुमकिन, मुंहिंजो पीउ ईअं नथो करे सघे, नामुमकिन। साईं मुंहिंजो पीउ ईअं नथो करे सघे। चईं भला साईं हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो, भला तव्हांखे को सामान मिलियो न, तव्हांखे मुंहिंजे पीउ खे तव्हां चोर छो सम्झो जो सामान उतां निकितो? चईं हा। चईंसि पोइ सामान जो तव्हांखे मिलियो, भला उतां तव्हांखे उहा सोनी कंदील मिली? ख़लीफ़े चयो त न उहा कान। हिन चयो साईं मां तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो हा त जेकॾहिं मुंहिंजे पीउ वटि सामान हुजे हा त तव्हांखे सभु सामान मिली वियो। मुंहिंजे पीउ लाइ साज़िश कई वई ऐं उहा कंदील जेका अॼु ॾींहं ताईं तव्हांखे न मिली आहे, उहा मां तव्हांजे चौकीदारनि जो चौधरी जेको आहे अहमद कमाकम, मां उन वटि उहा कंदील ॾिठी आहे। मां साईं हुन खां उहा कंदील घुरी बि हुई, पर हुन मूंखे न ॾियो। हुन पाण मूंखे चयो त हिन कंदील जे करे अलाए केतिरियूं जानियूं वयूं। ऐं पोइ हुन मूंखे, मां हुन खां पुछियो, मूंखे हुन सॼो किसो ॿुधायो त अमीर ख़ालिद जो पुटु जेको हुयो बीमार थी पियो हो। कनीज़ यास्मीन जेका मुंहिंजी माउ हुई उन ते उहो आशिक़ु हुयो ऐं पाण अहमद कमाकम कीअं क़ैद मां छुटो हो ऐं कीअं हुन पोशाक तव्हांजी ऐं इहे कंदील चोराई ऐं कीअं वञी मुंहिंजे पीउ लाइ हुन साज़िश कई हुई। सो अमीरुल मोमिनीन मुंहिंजो पीउ अहिड़ो न हो, मुंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ु साज़िश ही, तंहिंजे करे मुंहिंजो पीउ नाहक़ क़तलु थियो आहे। मुंहिंजे पीउ जो बदिलो उन जे क़ातिल खां वठी, जंहिं साज़िश कई आहे उहो क़ातिल आहे। ख़लीफ़े उते ई हुकुम कयो त अहमद कमाकम खे गिरफ़्तार कयो। सिपाही विया तकड़ में हिनखे पकड़े आया। वरी ख़लीफ़े चयो त उहो सरदार जेको हुयो जंहिं इलाउद्दीन खे पंहिंजो पुटु करे छॾियो हो, चई उहो किथे आहे? उहो पेश थियो। ख़लीफ़े उन खे हुकुम ॾिनो त हिन जी तलाशी वठि, चोर जी। हुन जो तलाशी वरिती त हुन जे खीसे मां उहा सोनी कंदील निकिती। सोनी कंदील निकिती, सभिनी ॾिठी। ख़लीफ़े चयसि बेईमान, हेॾे आ, हीअ कंदील तोखे किथां मिली? हिन चयो त अमीरुल मोमिनीन मां इहा वरिती आहे, ख़रीद कई आहे। ख़लीफ़े चयसि त तो किथां वरिती आहे ऐं कंहिं वटि अहिड़ी कंदील हूंदी जो हिनखे उहो खपाईंदो बि? तूं कूड़ थो। सिपाही न थी उते हिनखे वठि वठां। जीअं जो हिनखे मार ॾिननि त हिन उते मञियो त हे सॼो कूड़ आहे, बराबरि इहा मां पाण चोरी कई, मां पाण चोरी कई। ख़लीफ़े चयसि ज़ालिम तो हे कमु कीअं कयो? जो मुंहिंजो हेॾो दादलो, मुंहिंजो प्यारो इलाउद्दीन, उन वीचारे जी जान बेगुनाह वई हली। ख़लीफ़े चयो त हाणे इन चोर खे, चोर त गिरफ़्तार आहे, पर वाली जेको बगदाद जो आहे अमीर ख़ालिद, उन खे बि गिरफ़्तार कयो। छो जो अमीर ख़ालिद जी घरवारीअ हिन चोर जी माउ खे चयो हो, गिरफ़्तार कयो। अमीर ख़ालिद अर्ज़ु कयो त साईं मां जो कहिड़ो ॾोह, मां त मज़लूम आहियां, तो ई त मूंखे हुकुम ॾिनो त मां हुनखे फांसी ॾियां। बाक़ी जेका हीअ साज़िश थी आहे त हिन जी माउ ऐं मुंहिंजी ज़ाल उन्हनि कई आहे, उनजी मूंखे ख़बर न आहे। असलान तूं मुंहिंजो पुटु आहीं, तूं ख़लीफ़े जे अॻियां ॻाल्हाए। असलान ख़लीफ़े खे चयो त साईं, सिफारिश कई त साईं हे बेगुनाह, अमीर ख़ालिद बेगुनाह। ख़लीफ़े पुछियो त भला हिन छोकिरे जी माउ किथे आहे? अमीर ख़ालिद चयो साईं उहा मूं वटि आहे। ख़लीफ़े चयो त मां हुकुम थो ॾियां त पंहिंजे ज़ाल खे चयो त
उनखे कनीज़ वारो दर्जो छॾे, छो जो अलाउद्दीन खे आज़ादु कयो। भला कपिड़ा ऐं गहगठा पाराए ऐं हुनजो जेको सामान आहे उहो हुनजे पुट जे हवाले कयो। जीअं बादशाह जो हुकुम थियो, बगदाद जो वाली अमीर पंहिंजे घर वियो, वञी ज़ाल खे चई त यास्मीन खे वञी भला कपिड़ा पाराए, गहगठा ॾेसि। अलाउद्दीन जो घर जेको बंदि कयो हुन, वञी उन अलाउद्दीन जे घर जो तालो टोड़ियुनि, उहे कुंजियूं असलान जे हवाले कयनि, बाबा अॼु खां वठी घर बि तुंहिंजो आहे। अची ख़लीफ़े खे ॿुधाई, साईं तव्हांजे हुकुम जो पोइवारी थी वई। ख़लीफ़े असलान खे चयो, असलान ॿुधाए त छा तोखे छा खपे? हुन चयो, साईं मां इहो ई थो चवां न त मूंखे मुंहिंजे पीउ सां मिलाए। हिन जो चयो त हाणे ख़लीफ़े खे बि ख़बर पई, ख़लीफ़े जे अखियुनि में पाणी अची वियो। हिन खे चई, यार बसि बेगुनाह उहो वीचारो फांसी चढ़ी। मुंहिंजो अंदाज़ो आहे त फांसी चढ़ी। बाक़ी जे वियो हुजे बची त मां कसम खणी थो चवां त जेको माण्हू हुन मूंखे इहा ख़बर ॾींदो त अलाउद्दीन जहिड़ो आहे, जेको घुरंदो ॾींदोमांसि। ख़लीफ़े जो हिन में दरबार में इहो ऐलान कयो त उहो सरदार जंहिं अलाउद्दीन खे पंहिंजो पुटु कयो, जेको हिन खे उते छॾे आयो, उहो अॻिते वधियो। ख़लीफ़े जे साम्हूं झुकी सलाम कई ऐं चई त अमीरुल मोमिनीन, पहिरियों त मुंहिंजी जान बख़्श, मता ॾमर चई, मता मूंखे माराइण जो हुकुम ॾियो, मुंहिंजे जान बख़्शी जो वाइदो कर। ख़लीफ़े जे जान बख़्शी आहे तुंहिंजी। चई, साईं मां इहा ख़ुशख़बरी थो ॾियांव त अलाउद्दीन जहिड़ो आहे ऐं ॾाढो सुखियो। ख़लीफ़े चयसि, इहो छा थो चई? हुनखे त फांसीअ जो मां ऑडर ॾिनो। हिन चयो, साईं मूंखे तुंहिंजे सिर जो कसम आहे त मां सचु थो चवां। मां उन जे बदिले हिकिड़े ॿिए शख़्स खे फांसी ॾियाराई, सो बि जेल मां वञी उहो कढायो, जंहिं क़त्लु कयो, उहो क़त्ल जो मुस्तहिक़ हुयो, उनखे उअं ई फांसी अचे हा। अलाउद्दीन जो भाॻ इहो हो जो अलाउद्दीन जे मुहंडनि जहिड़ो, मां पाण उनखे फांसी ॾियाराई ऐं पोइ अलाउद्दीन खे उतां मां बचाए मां इस्कंदरिया में वञी काबाड़ीअ जो दुकान मां खोले ॾिनो। अलाउद्दीन ॾाढो सुकून सां पियो सोचे। ख़लीफ़े जो ॿुधो, ख़लीफ़े चयसि त मां हुकुम थो ॾिए त हिनमहिल जो हिनमहिल वञ, हिनमहिल जो हिनमहिल वञ ऐं अलाउद्दीन खे वठी। ख़लीफ़े हुकुम ॾिनो त हिन खे 10,000 दीनार ख़र्च पखी जे लाइ ॾियो, पर जेतिरो जल्द थिए अलाउद्दीन खे हिते वठी। ख़लीफ़े खां 10,000 दीनार वठी रवानो थियो। हाणे अलाउद्दीन खे छॾे आयो उते, दुकानड़ो खोले ॾिनो हुई, 2-3 ॾींहं पाण रहियो, तव्हांखे अॻी किस्त में ॿुधायोसीं। पोइ चईंसि त हाणे हे पैसा बि अथई, खोटी वादीअ में इहे बि हलाइजांइ, हे सामान बि अथई, हाणे पंहिंजो गुज़र सफ़र कजो। अलाउद्दीन दुकान में जेको काबाड़ को सामान हुयुसि, आस्ते आस्ते हुन सभु सामान खपाए छॾियो। वञी के मामूली शयूं बचियसि, हिकिड़ो चमड़े जो थेलो, ॿियूं कई भॻल टुटल शयूं बचियसि। चमड़े जो थेलो उहो बंदि हुयो, वेठो हुजे, घर त कोन हुयुसि, मुल्क बि परायो, अकेलो, ईअं वेठे वेठे ईअं थेले ते नज़र पियसि, थेले ते हिन जी नज़र पई। हिन थेले खे खयूं, चई त खोले ॾिसां, थेलो बंदि आहे, थेलो खोले ॾिसां। हिन थेले तां जीअं हिकिड़ी पटी हुई, चकमक वांगुरु खणी चइजे, पोइ हिन खऊर वांगुरु हुन ते चुंबड़ायल हुई, उहा पटी सट ॾेई जो हिन लाथी त हेठां ॾिठईं त हथ जहिड़ो सोनो ज़ंजीर, हथ जहिड़ो, हथ जेतिरो सोनो ज़ंजीर, उन सां थेलो ॿधल।
खोलियईंसि, उन ते कुझु नाला लिखियल हुया ऐं ॿियूं इहे तस्वीरूं हुयूं, पर जीअं न किवलियूं हुजनि, किवलियुनि जे हलण जा निशान हुजनि, अहिड़ा उन ते तस्वीरूं। मणियो हुयो हिकिड़ो, वरी ॾिठई ॿियो मणियो, टियों मणियो, उन थेले में माना 5 मणिया हुया, या न मोतीअ जा, हिन जा मुंडीअ जा थींदा आहिनि मणिया, ईअं हुया। पर हिनखे सम्झ में न आया, हिन छा कयो जो उहे दुकान में ईअं टंगी छॾे, दुकान में हिन टंगी छॾे। हिन जा टंगे वेठो मस्त, हिकिड़ो माण्हू तां टपियो, ईअं हेॾे दुकान ॾे जो निहारियईं त उहो हिन जे उहे नंग टंगिया हुआ, उन ते हिन जी नज़र पइजी, हलियो आयो दुकान में। हिन खे चई त अदाही खपाईंदे? इलाउद्दीन चयो सवाइ जेके मूं वटि शयूं आहिनि इहे ईअं सम्झो सभु खपण जे लाइ त मां रखियूं। हिन चयोसि 80,000 दीनार ॾींदोसि जे ॾींहुं त। इलाउद्दीन हिन जे मुंहं ॾे ॾिसणु लॻो, छो जो इलाउद्दीन खे बि ख़बर न हुई त हे छा आहिनि। इलाउद्दीन जो हिन जे मुंहं ॾे पियो निहारे त हुन सम्झो त हे चवे थो त को घटि हिन लाइ छा। हिन चयसि त मां 1 लख दीनार ॾींदुमि जे ॾींहुं त। इलाउद्दीन चयसि ठीकु आहे, 1 लख दीनार में मां ॾे मूंखे, मां ॾियां। हुन चयसि त हाणे मूंखे ख़बर त कान्हे त तो वटि पिया आहिनि ऐं मां खीसे में पैसा खई घुमंदो वठां। ॾिसींदो शहर में चोरी चकारी आहे, सो हाणे हीअं करे तूं मूंसां गॾु हल, मुंहिंजो ॿाहिरि जहाज़ बीठो आहे, उते हल, मां तोखे पैसा ॾियां थो। तूं हल त मां तोखे पैसा बि ॾियां थो, कपिड़नि जी हिकिड़ी ॻंढ बि ॾियां थो ऐं ॿिया बि तोखे मां तोहफ़ा ॾियां थो। इलाउद्दीन हिन खे उहे नग ॾिना। इलाउद्दीन हिन सां गॾु उथियो, दुकान खे हईं तालो, चाबियूं पंहिंजो पाड़े वारो हिकिड़ो हुयुसि उनखे चई त यार हे चाबियूं रख ऐं मां हिन सां वञा थो ॿाहिरि, जहाज़ ते ॿाहिरि हिन जो जहाज़ बीठो आहे, मां हिन खां पैसा वठी ऐं मोटी थो अचां। जे मुंहिंजे अचण में देरि थिए ऐं केरु अचे, पर केरु ईंदो मूं ॾे ईंदो उहो जंहिं मूंखे दुकानु वठी ॾिनो, तोखे यादि हूंदो। त पोइ जे अचे त कुंजियूं ॾिजां उनखे ऐं उनखे ॿुधाइजां त मां काॾे वियो। के हिन सां गॾु जहाज़ ते रवानो थियो। हे जीअं उते पहुता जहाज़ ते त हुन हमरा हिन जे लाइ कुर्सी घुराई, विहारियईं कुर्सीअ ते, वियो अंदरि, दीनारनि जूं थेलियूं खणी आया, अची हिन जे अॻियां रखे, हिन थेलियुनि मां दीनार कढिया, दीनार ॻणियनि। दीनार जो पूरा थिया त हे उथण जी पियो करे। उन चयसि त इहो मुनासिबु नथो लॻे, तव्हां मूं वटि आया हो, मूंखे इज़त बख़्शियो, मुंहिंजो हिकिड़ो गिरह पोइ हिकु ढुक पाणीअ जो पियो। इलाउद्दीन चयसि मूंखे बुख न आहे, बाक़ी पाणी हुजे त मूंखे पाणी पीआर, मूंखे बुख न आहे, पाणी हुजे त मूंखे पाणी पीआर। हे उथियो, कंहिंखे इशारो कयईं, शरबत आहे, शरबत में को नशो मिलायल हो। इलाउद्दीन खे ॾिननि। इलाउद्दीन जीअं पीतो त इलाउद्दीन गश थी वियो कुर्सीअ ते। हिन नुन्हे महिल ई ॿेड़ी जा रसा खोलिया, जहाज़ खे हलाए,
समुंड जे विच में जहाज़ पइजी वियो। इलाउद्दीन गश लॻो पियो हुजे, हुन पंहिंजे नौकरनि खे चयो त हिनखे अहिड़ी शइ खारायो, सिंघायो जो हिन जो नशो टुटे। हिनखे खटी शइ वग़ैरह अहिड़ी का हिनखे खारायनि। हिन अखियूं खोलियईं, निहारियईं, पुछईं त मां किथे आहियां? हिन चयसि तूं मूं वटि आहे। इलाउद्दीन पुछियुसि तूं कमु कहिड़ो कंदो आहे? हुन चयसि त मां जहाज़ जो कप्तान आहियां ऐं मां चाहियां थो त तोखे पंहिंजी महबूबा ॾे वठी हलां। इहे हिन ॻाल्हियूं कनि पिया ऐं हिननि खे हिकिड़ी ॿेड़ी ॾिसण में आई। उन में 40 मुस्लमान ताजर हुया। कप्तान पंहिंजो जहाज़ उन्हनि जे पोयां लॻायो। जेॾीमहिल कुझु उन्हनि जे वेझो आया त हिननि जीअं जहाज़ जो लंगर थींदो आहे, लोहो कोन थींदो आहे जेको हेठि ज़मीन में उछलाइबो आहे त जहाज़ उन जे क़ाबू थी बीहंदो आहे, हिन अहिड़े टाइप जा रसनि में पियल उहे हुन जी ॿेड़ीअ ते उछलाया। ॿेड़ी बीही वई, पकिड़िजी वई। ॿेड़ी जो बीठी कप्तान ऐं हुन जा जेके नौकर चाकर हुया उहे ॿेड़ीअ ते चढ़िया। हुननि वीचारनि खे ॾाढो फुरियुनि गिरफ़्तार करे वरी जहाज़ खे हलायो। हलंदा हलंदा अची हिकिड़े हंधि पहुता। किनारे ते लथा। ही कप्तान जेको हुयो, इलाउद्दीन बि गॾु हुजेसि। हिकिड़ो महल हुजे वॾो, उन महल जो आम दरवाज़ो जेको हो उहो न, ॿियो कोई पासे खां नंढी दरी, चोर दरवाज़ो जंहिंखे चइजे, उते अची पहुता। अंदरि टपिया। उते हिकिड़ी छोकिरी निकाब पातो पियो हुजेसि, उहा बीठी हुई। छोकिरीअ जी जीअं हिन ते नज़र पई त हिनखे चईं त तो नंग ऐं उनजो मालिक आंदो आहे, मुंडी वारा नंग ऐं उनजो मालिक आंदो थी। कप्तान चयसि त हा, नंग बांधा अथमि, मालिक बांधो अथमि। छोकिरी चयसि नंग ॾे मूंखे। कप्तान हुनखे नंग ॾिना। वरी वियो बंदरगाह ते। उते वञी हिननि पहचण जूं निशानी तौरु तोबूं हलायूं। सॼे शहर खे ख़बर पई त भाई कप्तान उतां जो हुयो, माना सही सलामत मोटी आयो। उतां जो बादशाह जेको हो उनखे बि ख़बर पई त कप्तान मोटी आयो आहे। बादशाह उन सां मिलण पाण निकितो। बादशाह आयो हिन वटि, हाल अहिवाल पुछियसि, ॾे ख़बर सफ़र कीअं गुज़रियो। हिन चयो साईं ॾाढो सफ़र भलो गुज़रियो हिन दफ़े। मुंहिंजे हथ हिकिड़ी ॿेड़ी लॻी, 41 मुस्लमान वापारी, उहे बि हथु कया अथमि उन्हनि जो सामान। बादशाह चयसि त उन्हनि खे बि लाहे हेठि। हिन नौकरनि खे चयो उन्हनि सभिनी खे ॿेड़ियूं ॿधल हुजनि, लोहियूं, ज़ंजीर हिननि खे लाथनि। इलाउद्दीन उन में 41 जो चईं, 40 हो, 41 इलाउद्दीन। बादशाह ऐं कप्तान हलण लॻा। हिन कैदियुनि खे पंहिंजे अॻियां हलाए। कैदियुनि वीचारनि खे ज़ंजीर हुजनि, आस्ते 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 तां त जी दरबार पहुता। दरबार पहुता, बादशाह वेठो। माना इहो बादशाह पाण को कराईंदो हो उतां जो। बादशाह जे कैदियुनि खे पेश कयो। बादशाह हिकिड़ो कैदी बादशाह जे साम्हूं आयो। बादशाह पुछियुसि त मुस्लमान तूं किथां जो आहे? हिन चयो त इस्कंदर आहे। बादशाह हुकुम कयो त हिनखे क़तलु कयो। जलाद देरी कान कई, तलवार जो हईं त हुन वीचारे जी मुंडी चट। ॿिए जो बशरी हो, टे जो बशरी। तव्हां त 40 जेके हुन ॿेड़ीअ मां हिन हथु कया ज़ालिम, उहे 40 वीचारा बेगुनाह क़तलु थी।
इलाउद्दीन आख़िर में बीठो। इलाउद्दीन ॾिसे पियो हिक हिक जो हशर ॾिसे। रब साईं तूं रहम कर, बाक़ी ज़िंदगी त ख़तम थी वई आहे। बादशाह जे साम्हूं पेश कनि, साईं बाक़ी आख़िरी। बादशाह हिन खां पुछियो ॾे ख़बर तूं कहिड़े मुल्क खां आयो आहे? बादशाह चयो त इलाउद्दीन चयसि त साईं सिकंदरिया। बादशाह जलाद खे चयो त हिन जी बि मुंडी चट कर। जलाद तलवार खई, उभी कई, अञा हीअं मथे उभी करे हैण जी पियो करे त हिकिड़ी रोब ताब पोड़ी उहा बादशाह वटि आई। बादशाह हुन जे अदब में उथी बीह रहियो। उन पोड़ी बादशाह खे चयो त मां तोखे चयो कोन हो त कप्तान जेॾी महिल क़ैदी आणे त उतां हिकु या ॿ क़ैदी ॾिजो त उहे गिरजा में ख़िदमत कनि। हो कोई ईसाई हुया, चर्च में ख़िदमत कनि। बादशाह हिन खे चयो त अम्मा मावास कर, जेकर न तूं थोरो सवेल अची हा क़ैदी त बराबरि खणा हा, मूंखां ख़्यालु ई लही वियो। बसि हाणे तूं आई आहीं, इहो हिकिड़ो क़ैदी बचियो आहे, भला इन खे वठी। पोड़ी हिन ॾे निहारे इलाउद्दीन ॾे, हिन खे चई त इहो तूं चर्च जी आहे गिरजा उनजी ख़िदमत कंदे, या बादशाह तुंहिंजी बि मुंडी चट कराए? हिन चयो त मां गिरजा जी ख़िदमत कंदुसि। उहा पोड़ी इलाउद्दीन खे वठी दरबार में, वॾो हिकिड़ो चर्च हुयो, उते अची पहुती। इलाउद्दीन पुछियुसि ॾे ख़बर मूंखे कहिड़ो कमु आहे करिणो हिते? पोड़ी चयसि त सुबुह थिए, सुबुह जो सवेल उथंदे 5 खच्चर अथई गिरजा जा, उन्हनि खे जंग वठी वेंदे। जंग काए वेंदे, पोइ उतां सुकल काठियूं कटे ईंदे, सुकल काठियूं उहे हिते कटे ईंदे, हिते जेको बोरची खानो आहे उन में पहुचाईंदो। उन खां पोइ हे गिल्म वग़ैरह खणी ऐं सफ़ाई कंदी, उन खां पोइ वरी हे गिल्म विछाईंदी। उन कमनि खां वांदो थींदे 2 मण कणिक उनखे साफ़ बि करिणो अथई, पीअणो बि अथई, पीअणो बि अथई, वरी पोइ इनखे ॻोहिणो बि अथई, ऐं चर्च जे लाइ उन मां बिस्केट ठाहिणा अथई। उन खां पोइ 30 सेर मसूर उनखे बि साफ़ु करिणो अथई, कुटणो अथई, उनखे बि पचाइणो अथई। मसूर जी दाल जीअं बेसण खणी चइजे, माना उनखे बि उन मां उहो पचाइणो अथई। उन खां पोइ 4 हौज़ अथई, इन्हनि खे पाणीअ सां भरींदे। चारई हौज़ पाणी सां भरींदे। उन खां पोइ जेॾी महिल भरे वञी 366 प्याला, 366 प्याला, उन में इहे बिस्कुट जेके आहिनि उहे इहो भञी भोर करे उहे विझणा थी। उन जे मथां वरी इहा जेका दाल पचाईंदे उहा दाल विझणी। पोइ हर राहिब, हर पादरी उन जे अॻियां इहो प्यालो खणी ईंदो। कमु त तमामु घणो। इलाउद्दीन चयसि त बसि पोइ तूं भले बादशाह खे चयो, बादशाह भले मूंखे क़त्लु करे, मौत भलो आहे, हे कमु घणो आहे। हिकिड़ो ॾींहुं हुजे मां हिकिड़ो ॾींहुं कयां, इन खां उहो बसि मौत भलो आहे। तूं भले बादशाह खे चयो, बादशाह मूंखे माराए। पोड़ीअ चयसि त जे न तूं कमु सही कंदे, जेको मां तोखे कमु ॼाण थी, त न मां तोखे माराइण ॾींदसि, ऐं जेकॾहिं कोताही कई त बादशाह खे चई मां तोखे क़त्लु कराईंदसि।
माना भॼण जी वाह न आहे। मायूस थी वियो, भला हिन खां भलो हो हीअ त गॾ वांगुरु सॼो ॾींहुं पियो लोड़ींदुसि, किथां मूंखां इहो कमु थींदो। चुप करे वेही रहियो। उते उन चर्च में 10 अंधा बि हुया ऐं मंडा बि हुया, 10 अंधा बि हुया ऐं लंगड़ा बि हुया। हाणे हे वीचारो चर्च जे हवाले हुयो। पोड़ीअ ॿुधायो उन्हनि खे त हे कमकार जे लाइ मां रखियो आहे। उन मां हिकिड़े हिन खे चयो त मूंखे पायखानो आयो आहे, सो मूंखे को थांव आणे ॾे। वक़्त जी ॻाल्हि आहे। वियो थांव खणी आयो, अंधे उन में पायखानो कई। हिन खे चईं त हाणे खण उछलाए। अखियूं बूटे वीचारो खणी आयो, खणी उछलाए आयो। अंधे हिन खे दुआ कई, अलाह साईं तोखे ख़ुशि करे। एतिरे में वरी पोड़ी आई। पोड़ी चएसि मां जो तोखे कमु चई वई हुयसि त उहे कम तो छो कोन कया। इलाउद्दीन चएसि त मुंहिंजा हथ घणा जो मां हेॾा कम कंदुसि। पोड़ी चएसि त मां तोखे आंदो छाजे लाइ आहे, तोखे घुमण लाइ वेहण लाइ आंदो सम्झ, मां तोखे कम जे लाइ हिते वठी आई आहियां। पोड़ी हिन खे पितल जी हिकिड़ी छड़ी ॾिनी, उनजे मुंड ते ईसाइन जो स्लेब थींदो आहे न, उहो स्लेब हुयो। छड़ी ॾिनई ते उनजी चोटीअ ते स्लेब हुयो। हिन खे चई त हे खण रस्ते ते वञ। रस्ते ते वञ। पोइ शहर जो जेको वाली आहे, जेको शहर जो वाली आहे, उन खे न ॾिसी त उन खे चइजां त मसीह जे नाले ते तोखे चर्च जे ख़िदमत लाइ घुरायां थो। तूं ईअं चवंदे सो तुंहिंजी मुखालफ़त न कंदो। पोइ हुनखे चइजां त मूंखे ही कणिक साफ़ कराई। साफ़ बि करे पीहाए बि, वरी मसूर बि ॾिजांसि, बिस्केट बि ठहिराइजांसि, हू पाण माण्हुनि खे चवंदो, उहे तोखे कमु करे ॾींदा। जेको कमु न करे त उनखे हे जेको डंडो ॾिनो अथमि, हे छड़ी ॾिनी अथमि, इन छड़ीअ सां मारजांइ, कंहिंखां बि न ॾिजांइ, कंहिंखां बि न ॾिजांइ। हाणे हिन वीचारे जी माना इहो आहे त कम मां जिंद छुटी। हाणे ईअं सम्झ चङो मुड़ुसु थी वियो, पर सभु आसरा पलियूं हाणे इन किरत सां लॻियूं। ॾींहं गुज़रंदा रहिया। त 17 साल हिन खे उते ईसाइन वटि थी विया। 17 साल उन चर्च में हिन वीचारे खे थी। हाणे इन चर्च मां इन जो निकिरणु कीअं थो थिए, इंशा अल्लाह इहो बक़ाया सुभाणे।